गुजरियल शाहपुर पुलिस पारां मचारी कोर्ट में पेशी दौरान पुलिस के चकमो ॾेई हथकड़ियूं टोड़ाए फरार थियल जवाबदार अब्दुल सत्तार मरी के शाहपुर दरपुर थाणे जी पुलिस कार्रवाई कंदे मुज़म्मिल बाग नसरपुर वटां गिरफ़्तार करे वरितो आहे। यादि रहे त गुजरियल शाहपुर दरपुर पुलिस मुख़्तलिफ़ केसनि में गिरफ़्तार कयल 5 जवाबदारनि खे मटियारी कोर्ट में पेशी ते आंदो, जिते 13 डी केस में गिरफ़्तार थियल जवाबदार अब्दुल सत्तार मरी शाहपुर दरपुर पुलिस के वॉशरूम में वञण जो बहानो ॿुधाए चकमो ॾेई हथकड़ियूं टोड़ाए पुलिस जे हथनि मां फरार थी वियो हो ऐं शाहपुर थाणे जे वॾे मुंशी साए अलहयार बिलाल ते गफ़लत लापरवाही जवाबदार के फरार कराइण में इल्ज़ाम हणी मटियारी थाणे ते संदसि मथां केस दाख़िल कयो वियो। अॼु शाहपुर दरपुर पुलिस खुफ़िया इतलाउ ते कार्रवाई करे कोर्ट मां फरार थियल जवाबदार अब्दुल सत्तार मरी खे गिरफ़्तार करे वरितो आहे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।